बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे असां उन में असां टे शयूं पढ़ंदासीं। हिकिड़ो त स्पीड जेकी आहे उहा मालूम कीअं कजे ऐं उन खां पोइ डिस्टेंस मालूम कीअं कयूं ऐं टाइम जेको आहे मालूम कीअं कयूं। अॼु असां इहे टे जेके शयूं सिखंदा। सभ खां पहिरियों असांखे हिकिड़ो प्रॉब्लम आहे जंहिंमें चए थो त a car travels 15 kilometer in 3 hours, find its speed। चलो एक कार आहे जेका 3 किलोमीटर जेको आहे 15 किलोमीटर जेको आहे डिस्टेंस तय थी करे 3 कलाकनि में ॿुधायो त उन कार जी जेका आहे स्पीड केतिरी थींदी। हाणे स्पीड जो असांजो फार्मूलो आहे त स्पीड इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन में आहे टाइम। ठीक आहे, सिंपल जो कहने में असां वैल्यूज पुट कंदासीं। असांखे ख़बर आहे त हिते असांखे डिस्टेंस घणो आहे उहो आहे 15 किलोमीटर ऐं टाइम जेको आहे असांखे घणो आहे 3 आवर्स। ठीक आहे, सो डिस्टेंस माना असांजो घणो थींदो 15 मथों लिखंदासीं ऐं टाइम जेको आहे 3 आवर्स उहो हेठों लिखंदासीं। यानी स्पीड असांजी जेकी थींदी डिस्टेंस यानी 15 किलोमीटर ऐं उन खां पोइ टाइम यानी 3 आवर्स। हाणे इनके सिंप्लीफाई कंदासीं। खोड़ो न तो लगे तो 1 त्रिकाई 3 5 त्रिकी 15 त स्पीड जेकी असांजी वञी थींदी उहा थींदी 5 किलोमीटर पर आवर। यानी हिन जो मकसद इहो थियो जेकर 15 किलोमीटर कार जेकर ट्रेवल थी करे 3 कलाकनि में घणा 15 किलोमीटर मिसाल तौर 5 किलोमीटर हिकिड़ो आहे, वरी 5 किलोमीटर जो आहे ॿियो डिस्टेंस आहे, वरी 5 जेको आहे किलोमीटर टियों डिस्टेंस आहे त असांखे जेको टाइम लॻो उहो घणो लॻो 3 आवर्स। ठीक आहे, माना 3 जेको आहे कलाक लॻो। ॿुधायो त जेको 5 किलोमीटर जॾहिं डिस्टेंस थींदो त पोइ टाइम घणो लॻंदो, पोइ असांजो हिकिड़ो कलाक लॻंदो 1 आवर जेको थींदो। हिनखे असां हीअं सिंप्लीफाई जेको आहे लिखी सघूं था पिक्चर में त असांजो सपोज कयो 5 किलोमीटर हिकिड़े कलाक जो थी वियो, वरी 5 किलोमीटर जेको आहे ॿियो कलाक असांजो थी वेंदो ऐं उन खां पोइ 5 असांजो टियों कलाक। असां हिननि खे जेकर जोड़ कयूं त हीअ असांजा 3 आवर्स जेके आहिनि सेम थी वेंदा ऐं डिस्टेंस असांजो जेको आहे 15 किलोमीटर थींदो। हाणे जेकर इहो ई प्रॉब्लम जेकर असांखे हिते हीअं ॾिए, हिते मिसाल तौर कार जी जॻह ते बस लिखूं त बस हिकिड़ी बस आहे जेका ट्रेवल थी करे, हिते लिखूं 20 किलोमीटर। ठीक आहे, उन जो टाइम जेको आहे उहो आहे 4 जेको आहे आवर्स। हुआ पहिरों घणो हुयो 3 कलाक, हाणे आहे 4 कलाक। जेको साॻी हुन जी स्पीड मालूम कयो। हाणे साॻियो हिन फार्मूले में वैल्यू पुट कंदासीं। स्पीड जो फार्मूलो कहिड़ो आहे, यानी स्पीड इज इक्वल टू छाजे डिस्टेंस ऐं उन खां पोइ टाइम डिवाइड टाइम सां कंदासीं। हाणे असांखे डिस्टेंस घणो आहे, पहिरियों डिस्टेंस असांखे 15 हुयो। ठीक आहे, हाणे असांखे जेको डिस्टेंस आहे उहो आहे 20 किलोमीटर। लिखंदासीं ते 20 किलोमीटर ऐं उन खां पोइ टाइम घणो आहे, टाइम आहे 4 कलाक। हाणे ॾिसंदासीं त माना जेको आहे हिन जी स्पीड केतिरी थी थिए। चेन सां हिनखे कंदासीं वंड, खोड़ हणंदासीं 1 चौमाई 4 5 20 यानी 5 किलोमीटर जेको आहे पर कलाक जेको आहे डिस्टेंस थींदो वञे। जॾहिं 20 किलोमीटर तय था कयूं 4 कलाकनि में त 5 किलोमीटर जेके आहिनि उहे घणनि में वञी थींदा, पोइ 1 कलाक में वञी थींदा। अहिड़े नमूने जेके तव्हांखे प्रॉब्लम मिलनि उन्हनि खे तव्हां ईअं सिंपली जेको आहे सॉल्व करे सघो था।